मदद के जे जिंदगी जे सुठे किरदार के बयान करण, बुधण, लिखण, समझण, यो किरदार ही उन्हनि जी सीरत हूंदी आहे। हिक आहे सूरत, ॿी आहे सीरत। ॿियनि लफ़्ज़नि में अर्ज कयां त सूरत ज़ाहिर जो नालो आहे ऐं सीरत बातिन जो नालो आहे। मुतलकन जॾहिं सीरत जो लफ़्ज़ चयो वेंदो आहे त उन वक़्त में हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं ई अदाऊं ज़हन में ईंदियूं आहिनि। पर जॾहिं सीरत खां बाद कंहिं शख्सियत जो नालो वरतो वञे त पोइ उन ख़ास शख्सियत जंहिंजो ज़िक्र थी रहियो आहे उन्ही जे अदाउनि खे ज़हन में आंदो वेंदो आहे। त हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी सीरत पाक भी हिक बेमिसल बेमिसाल आहे। इब्तिदा खां वठी इंतिहा ताईं सीरत जा कई पहलू हूंदा आहिनि। मसलन उन जी विलादत आहे, उन्हनि जूं बिशारतूं आहिनि, उन्हनि जा फ़ज़ाइल आहिनि, उन्हनि जूं करामतूं आहिनि, उन्हनि जो तालीम और तरबियत जो सिलसिलो आहे, उन्हनि जो अफ़ो ऐं दरगुज़र जो सिलसिलो आहे, सखावत ऐं अता जो सिलसिलो आहे। कई मौजू वरी सीरत जे अंदर भी अची वेंदा आहिनि। मां मुख्तसरन अमा प्यारी जमात जे साम्हूं सैयदना इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी सीरत पाक बयान करण जो इरादो कयां थो। हजरत सैयदना इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा संदन विलादत कान थी आहे त पहिरियां ई ख्वाबन जे ज़रिए बिशारतूं मिली चुकियूं आहिनि। हजरत बीबी उम्मुल फज़ल महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाची साइण आहे। उन्हनि जो ख्वाब मशहूर और मारूफ आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में अर्ज गुजार थी अजीब मूं ख्वाब ॾिठो आहे। मां ॾिसां पई त अव्हां जे जिस्म जो हिकिड़ो टुकड़ो अलग थी करे मुंहिंजी झोली में अची वियो आहे। मां हाणे परेशान आहियां। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्की फरमायो त चाची ख्वाब भलो लथो अथई, भलो ख्वाब लथो अथई। सही कीअं भलो आहे? पाण फरमाइंद मुंहिंजी पाक न्याणी इंशा अल्लाह ताला फर्जंद ॼणी थी। ओ फर्जंद ॼणी थी, ओ मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो वो तुंहिंजी झोली में पलबो, तूं उन खे ख़ुशि कंदी, उन खे राज़ी रखंदी। ॼमण खां पहिरां बिशारतूं मिली चुकियूं आहिनि। एॾो बिशारतनि जो भी वॾो हिकिड़ो सिलसिलो आहे। छो जो मूं अर्ज़ जंहिं खे मुख़्तसर अर्ज़ कंदो थो हलां। सैयदना इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी विलादत बा सआदत 4 हिजरी शाबानुल मुअज़्ज़म जी 5 तारीख़ ते थी आहे। हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे झोली पाक में ऐं तरबियत में तकरीबन 6 साल 5 महीना पाण गुजारिया अथनि। विलादत का बाद हुजूर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हजरत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे कन मुबारक में अजान फरमाई, बे कन में तकबीर फरमाई। पो लब लबन ते रखी करे पंहिंजी जुबान मुबारक चूसायूं।
पो हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन खां पुछऊं हिन बच्चे जो तव्हां नालो छा रखंदव? इन्ही वजह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तरबियत फरमाए रहिया असां जी त बच्चे जे नाले रखण जो हक पंहिंजे पीउ खे हूंदो आहे। जेकॾहिं पीउ कंहिंखे चवे तव्हां नालो रखो या पीउ ॿिए जे ॿुधायल नाले खे पसंदि करे थो त वरी हज़रत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जो अदब मुबारक आहे। अर्ज़ थो करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अव्हां ई ॿुधाईंदो त मां हिन जो नालो छा रखां। बाज़ रिवायत में आयो तो हजरत मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन फरमायो अर्ज कयो त साईं जॾहिं पुछो अथव त पोइ नालो मां हर्ब रखण चाहियां थो, लेकिन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जॾहिं मुंहिंजे हवाले आहे त असां मामलो वरी अल्लाह जे हवाले था कयूं। अल्लाह जेको मुंहिंजे बच्चे जो नालो रखियो त हजरत जिब्रील अलैहिस्सलाम आया, मुबारक भी ॾिनऊं, बिशारत भी ॾिनऊं ऐं उन्हनि नालो ॿुधायो त साईं तव्हां हिन जो नालो अल्लाह जे हुक्म सां हुसैन रखो। सुभान अल्लाह। कंहिंजो नालो बाबो रखे, मां रखे, ॾाॾी रखे, ॾाॾो रखे, पर ही उहो अज़ीम शख्स आहे, अज़ीम शख्सियत जा मालिक आहिनि जंहिंजो इस्म पाक जल जलालो नाज़िल फरमाए रहियो आहे। एक हदीस में आयो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हसन ऐं हुसैन ब नाला ए बई जन्नत जे खजानन मझा खजाना है। अल्लाह सही इन बिनी नालन के महफूज कयो। इन्हनि खां पहिरियां कंहिं बि पंहिंजे औलाद जो इहो नालो नाहे रखियो। ये ख़ास नाला अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे बच्चन जे लाइ चूंडे रखिया आहिनि। जनी ज़मीन और आसमान जी पैदाइश खां पहिरियां ई शहजादन पाकन जा नाला अल्लाह करीम जल जलालू मुकर्रर फरमाए छॾिया हुआ। सतें ॾींहं ते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इमाम हुसैन अली मकाम साईं जिन जो अकीको भी करायो ऐं तोहर मुबारक भी कराई छॾाई। अकीके करण खां बाद संदन सर मुबारक भी कुड़ायो वियो, ज़ाफ़रान पानी में पुसाए वो सिर मुबारक ते रखियो वियो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते हैं जा वार मथे जा गड कयो, इन्हनि जे वजन जेतिरी चांदी जी राह में खैरात कयो। ये सब सुन्नत मजा साबित है। हजरत सैयदना मुर्शिदना इमाम हुसैन अली मकाम रजी अल्लाह तआला अन्हु आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तरबियत में अची वया। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इमाम हुसैन सां तमाम घणो प्यार फरमाईंदा हुआ। हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन फरमाइन था त इमाम हसन मुजतबा मथे मुबारक खां वठी सीने पाक ताईं हूबहू मुस्तफा जी तस्वीर हुई ऐं इमाम हुसैन अली मकाम सीने पाक खां कदमन ताईं सॼी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तस्वीर हुई। तस्वीर आहे हुजूर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद जे महबूबन करीमन के न ॾिठो हुओ बाद में किन ईमान आंदो तो उहे जॾहिं चवंदा त असां ख्वाब में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत ॾिठी आहे, संदन ज़ियारत कई आहे। पोइ सहाबी सगोरा उन खां पुछंदा हा त मिठे महबूबन करीमन जी सूरत तव्हां कीअं ॾिठी आहे?
पोइ जॾहिं उन्हनि जे आॾो ॿई शहज़ादा ईंदा हुआ त पोइ चवंदा हुआ त असां महबूबन करीमन जी सूरत ईअं ॾिठी आहे जीअं ॿिन्ही शहज़ादनि जी सूरत मुबारक आहे। सुभान जॾहिं सूरत मदीने वारे घोट वारी आहे त पोइ हुस्नो जमाल बि त उहो ई हूंदो न। पोइ हुस्नो जमाल बि त उहो ई आहे। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हुस्नो जमाल एॾो हुओ, संदन रंग मुबारक सफेद, उन जे अंदर ॻाढ़ाण पियल ही। ऊंदह रात जो भी जॾहिं पाण ॿाहिरि निकिरी ईंदा हुआ त परे खां माण्हू सुञाणे वठंदा त मौला हुसैन अची रहियो आहे। जंहिं जाइ तां गुज़रंदा वेंदा हुआ त संदन चेहरे पाक मंझां नूर जा किरणा निकिरंदा हुआ, जेके घटनि खे त रोशन कंदा हुआ पर इहे घरनि खे बि रोशन कंदा वेंदा हुआ। हजरत सैयदना इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तरबियत आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पाण फरमाई। तालीम भी मदीने वारे घोट पाण ॾिनी आ। क़ुरान मौला हुसैन खे मदीने वारे साईं पाण पढ़ायो आहे। ऐं समझो था त महबूबन करीमन जो क़ुरान पढ़ाइण बि त कीअं हूंदो, रुगो लफ़्ज़ त न आहिनि बल्कि अल्लाह जो क़ुरान पाण इरशाद फरमात मुंहिंजो सुहिणो महबूब तिलावत भी करे थो। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, ऐं इहो किताब क़ुरान करीम उन्हनि खे सेखारे भी थो, ऐं इन्हनि क़ुरान करीम जूं रमज़ूं भी सेखारे रहियो आहे। ज़ाहिर क़ुरान जा लफ़्ज़ भी पढ़ायूं, उनजा मफ़हूम समझायूं, क़ुरान करीम जा राज मौला हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे समझायूं। 6.5 साल ताईं अंदाज़न हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत में रहिया। हाणे जॾहिं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत मुबारक थी रही आहे, आखिरी टाइम आहे, तबियत में नासाज आहे, त उन वक्त में अम्मा पाक दामन सलामुल्लाह अलैहा बिनी शहजादन के वठी हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दरबार पाक में पहुती। मिठे महबूबन करीमन जो दीदार कयई। अम्मा पाक सलामुल्लाह अलैहा के रोअण अची वियो। बई शहजादा रूहन पिया। केॾीमल महबूबन करीमन खे पिया ॾिसन, केॾीमल पंहिंजी जीजल माउ खे पिया ॾिसन। शहजादा भी समझी रहिया हुआ हाणे ही वक्त असांजो जुदाई वारो अची वियो आहे। अम्मा पाक दामन सलामुल्लाह अलैहा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज करे रही आत बाबा ही बई तव्हांजा बचड़ा आहिनि, फवर्रिसहुमा शैआ, इन्हनि बच्चन के कंहिं शइ जो तव्हां वारिस बनायो, हिन खे का चीज तव्हां अता फरमायो। तव्हांजा बचड़ा आहिनि, तव्हांजा वारिस थी पवन। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जायदादन जी कात वसीयत कान फरमाई, मिल्कियत जी वसीयत कान फरमाई आ, लेकिन मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, अम्मल हसन फलहू हैबती व सुददी व अम्मल हुसैन फलहू जुरअती वजूदी
पान इरशाद फरमाइन पिया मां पंहिंजे हसन बच्चे के पंहिंजी हैबत हिशमत ऐं पंहिंजी सरदारी ॾिनी आहे। जा अल्लाह तबारक व तआला मुंह में हिशमत रखी आए, रौब रखियो आ। इहो रौब हिम्मत हिशमत या मां हसन मुजतबा के वर्से में ॾिनी आहे ऐं उन्हीं के मां सरदारी वर्से में ॾिनी आहे। बाबा हिन हुसैन के तव्हां छा ॾेई रहिया आहियो? हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो व अम्मल हुसैन फलहु जुरअती वजूदी, पर हुसैन उन्हीं के मां पंहिंजी जुर्रत ऐं सखा जो वारिस करे रहियो आहियां। पंहिंजी जुर्रत ॾेई रहियो आहियां, पंहिंजी सखा जो वारिस बनाए रहियो आहियां। ही मुंहिंजो हुसैन जुर्रत जो धणी आ, सखा जी सरकार आहे। मुंहिंजा दोस्तो पोइ मौला हुसैन आली मकाम जे सीरत पाक जॾहिं मुताले करे रहिया आहियूं, एॾी त वॾी जुर्रत आहे जो यजीद पलीत खे बि पाण ललकारे रहिया आहिनि, दुश्मननि खे ललकारे रहिया आहिनि। एॾी वॾी जुर्रत आहे, मजबूर कयो वियो शहर छॾण ते, पाण शहर बि छॾे था ॾियनि, सफ़र ते मजबूर कयो वियो, सफ़र बि करे रहिया आहिनि। मुंहिंजा दोस्त मैदाने करबला में इकट्ठे कयो वियो, आएर भाइटा बचड़ा दोस्त मिट करीब सभई अख जे आॾो शहीद कया विया आहिनि। आख़िर दम ताईं बैयत जी तलब कई वञे पई, लेकिन मौला हुसैन जी जुर्रत खे सलाम आहे। पंहिंजे फैसले अटल रहिया आहिनि। एॾी वॾी जुर्रत आहे, इहा जुर्रत मदीने वारे घोड़ा मिली आहे। तकबीर, हथ में जोर से नारे रिसालत, नारे तहकीक। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजे चाचे साईं हिकिड़े दफ़े रोई करे अर्ज़ कयो त क़िबला अमां काफ़िरनि जे बुतनि खे ॻाल्हायो था, हू तव्हां सां दुश्मनी करे रहिया आहिनि, अमां खे घटि वधि ॻाल्हाए रहिया आहिनि, अमां जी गिला करे रहिया आहिनि, मूंखां नथी बर्दाश्त थिए, तरह तरह जूं तव्हां खे तकलीफ़ूं बि ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजी मिशन खे जारी कयो, फ़िलहाल तव्हां उन्हनि जे बुतनि खे कुझु न ॻाल्हायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी जुर्रत आए, पाण इरशाद फरमाए त चाचा छो न मां अकेलो हुजा, ये सभई मुशरिक भी त दुनिया परे रही करे, पर हिकड़े मुंहिंजे हथ ते आसमान जो सिज लाहे रखल, ॿिए मुंहिंजे हथ ते आसमान जो चंड लाहे रखल, तभी मां अल्लाह जेको हुक्म कयो मां बुतन जी ॻाल्हि कंदो रहंदुसि। जुर्रत ही मदीने वाले घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहा जुर्रत मिली आहे मौला हुसैन आली मकाम के वर्से में। सखावत मौला हुसैन आली मकाम के वर्से जे अंदर मिली वई आहे। हजरत इमाम पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु जन एक दफ़े पंहिंजे हवेली पाक साइल आयो बाहर दरवाजे ते, अजी करे खादम खां पुछई त मौला हुसैन केॾीमहिल ईंदा? जिदा हाणे वया आहिनि, निमाज़ थी जीअर मां तकड़ो आहियां, मुंहिंजो न्यापो साईं पहुचाए छॾियो, त मिस्कीन ऐं ग़रीब आहियां, कुझु वठण जे लाइ आयो आहियां, मुंहिंजी मदद वञे त मुंहिंजा बच्चा सुखा गुज़ारीनि, त अल्लाह जे मथां अञा वधीक दुरूद ओ सलाम ॿियो नाज़िल फरमाईंदो। हज़रत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन खे पैगाम पहुतो, जवाब ॾियण में देर थी वई आहे। वरी को दफ़ो साल वरी पैगाम मोकिलियो, सुना मां मिस्कीन ग़रीब आहियां, हयादार लजादार आहियां, मुंहिंजो गुज़र थियो, ॿियनि जे दरवाज़नि ते ठगण भलो समझो त मां तव्हांजे दरवाज़े ते छो कानून जा बठकीदा आहियो, उमेदूं पूरियूं कंदा आहियो।
बेटा ही सरकार से रहलाई ताले तरमानी बा फरमाई तर आस दिल बा बिया दर करे दूर साइल तो से नहीं हाथ जो जूर बियो न मंगे मूर अमी इनके ओ मुझा सोना बरते सावंध करे सुशाल केड़ी अमत निसरो नादाल फरमायो मैं दुआएं पूरियों थी नाली मकाम रज़ी अल्लाह अन्हु जन हिकिड़ो थेलो संजो मो फरमाइल तो ॾाढी तकड़ कई आहे फिलहाल मौजूद ही हुआ जेको मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां कि थोरी देर इंतजार करी अल्लाह तबारक व तआला अञा भी घणो रिज़्क तुंहिंजे सुवाल जे करे असां ॾे मोकिले हा मां तव्हां ॾे मोकिलिया हुआ साइल थेलो जो करे खोले त 10,000 दिरहम चांदी जा मौजूद आहिनि 10,000 दिरहम चांदीअ जा मौजूद आहिनि 200 दिरहम 52 तोला चांदीअ जा थींदा आहिनि जंहिं वटि 200 ज़कात वाजिब थींदी आहे यानी 52 तोला अंदाज़ो लगायो 1000 दिरहम चांदी थी वई केॾी वॾी आली मकाम जी नज़र पैसनि मथां नहीं असांजे दरवाज़े पैसनि सां पाण प्यार कोन कयूं दुनिया सां अल्लाह सां प्यार कयूं जे बानन सां पाण प्यार कयूं एतिरो त अल्लाह सां सन गाए एतिरी मौला हुसैन अली मकाम हर हज पान सवारी ते कोन चढ़ा प्यादीदा हुआ करीम दे बीदा हुआ ॾींहंनि जी मंज़िल होदे हुए मुंहिंजा दोस्त मदीने जे विच पल ॾिठा हूंदा एतिरा टुकरे दा पत्थर आए 12 पत्थर आए लेकिन मौला हुसैन अली मकाम जंहिंजा नाज़िक कदम आहिनि जेके जन्नत जे उहे नथा चाहिनि त मां सारी जे मथां बल्कि रजे काबे ॾे वञा पियो साथी चवंद क़िबला सही पैरो खाड़ा आहिनि ठहियो प्यादल त हली रहिया आहियो पर चप्पल त पैर में पाओ मना त उन्ही जी कान्हे का पाण इरशाद फरमाए त यारो ख़बर न अथव त मां काॾे वञी रहियो आहियां तव्हां त काबे ॾे वञी रहिया आहियो पर मां काबे ॾे मालिक ॾे वञी रहियो आहियां सुभान अल्लाह हजरत बेटा ही सरकार सही रहमतुल्लाह ताला अलैह जन तर्जमानी फरमाई त हलंदे हो त पुन्हू वडे तोड़े कंडा लख लगन आंगुर आंगूठे न मिड़े भले त छिपूं पेर छिनल देदा पिरियल जुदी जात पाया
जुती कोन पाईंदुस पैर उघाड़ा करे अल्लाह जे काबे दे वेंदुस हजरत मौला हुसैन खे रब करीम जो केडो न वडो इश्क आहे ही त काबे करीम जे तरफ 25 पंध करे रहिया आहिनि पैर उघाड़े वञी रहिया आहिनि पर जॾहिं मौला हुसैन जो अल्लाह जल जलालो सां इश्क ॾिसणो आहे त करबला वारे मंज़र खे ॾिसणो आहे बेटा सरकार सही फरमायो त सख्ती शहादत जी निसोरोई नाज रिल्द परूरिन राज कजे करबला जे के सालिक अचन निराज के परखिन मुंहिंजा दोस्तो उनी जाए ते केॾो अल्लाह सां इश्क जो इज़हार थी रहियो आहे सब कुछ कुर्बान करे रहिया आहिनि मौला हुसैन अली मकाम खे अल्लाह तबारक व तआला हबीबन करीमन जी जुर्रत बि ॾिनी आहे त सखावत बि अता फरमाई आहे उन जुर्रत ऐं सखावत जे अंदर सदन करामतूं बि बेशुमार हिकिड़े दफ़े पाण मदीनतुल मुनव्वरह खां मके पाक ॾे वञी रहिया आहिनि रस्ते में हिकिड़ी जाइ अची वई उते हिकिड़ो शख्स पियो रहे इब्ने तारिक साण मशहूर हुओ अची करे अर्ज़ कई त क़िबला हबीबन करीमन जा बचड़ा आयो हिन इलाइक़े में पानी जी किल्लत आहे मूं खूह त खोटियो आहे पर थोरो उन्ही जे अंदर पानी आहे जेको असांजे घर जे भातिन खे बि पूरो कोन थो पवे सुणा उन मालिकनि जा शहज़ादा आयो जेके आंगरियूं प्याले में विझनि त प्यालो पाणी साण भरे छॾींदा हुआ रुगो प्यालो न बल्कि 1500 माण्हू ड्रौ करे पाणी पियनि त बि खुटण वारो कोन्हे को क़िबला अॼु महिरबानी फरमायो मुंहिंजे खूह जो पाणी त वधायो मौला हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन उन्ही सां गॾिजी करे खूह ते पहुता पाण फरमाए तिन जो पाणी ॿाहिरि कढो थोरो पाणी ॿाहिरि निकिरी आयो हजरत इमाम हुसैन अली मकाम पंहिंजे लबन मुबारक ते रखी करे थोरो पाणी बात में विझी वरी उहो मोटाए उन पाणी साॻे पाणी साण मिलायो आहे पाण फरमाए ताने खूह जे अंदर विझ जीअं जो खूह जे अंदर पाणी जो विझणो हुओ त हंधा हंधा खूह पिया पाणी जो नहरूं जारी थी वियो पाणी मथे चढ़ंदो आयो पाण फरमायूं त तूं पाणी जे कसरत जी तलब कई आहे पर पी त ॾिस त पाणी जो मज़ो कहिड़ो आहे हुन पीतो अर्ज़ कई त क़िबला साईं पहिरियां पको पाणी हुओ खारो पाणी हुओ हाणे पाणी त मिठो बि थी वियो आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी जमायत अहले सुन्नत शान शोदाए करबला हर सहाबी नबी बेशुमार हजरत मौला हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो करामतूं आहिनि हिकिड़े दफ़े संदन शहज़ादे सैयदना अली अकबर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अर्ज़ कयो नंढा हुआ अली अकबर साईं अर्ज़ कई त बाबा मूंखे अंगूर खारायो हालांकि अंगूरनि जी मौसम ई कान ही बाबा मूंखे अंगूर खारायो नंढड़े जो अंगल ॾिसी करे पाण पंहिंजी चीचऊं जे हथ में ॾिनो पुट ॿाहिरि निकिता मस्जिद शरीफ जो रस्तो वरताऊं शहज़ादो पहुचे त क़िबला बाबा ही त साम्हूं मस्जिद आहे बाज़ार में हलो मूंखे अंगूर वठी ॾियो अर्ज़ पाण इरशाद फरमाई त बा अंगूरनि खे पैदा करण वारो बि अल्लाह है त हलो बि अल्लाह जे घर में था घुरंदासीं बि अल्लाह खां मस्जिद शरीफ जे अंदर आया बाबा हिते को रेढ़ो ही कोने को हिते को दुकान ही ना है हिते अंगूर नजर को नथो अचे पाण इरशाद फरमाए त पुट रेढ़े जी जरूरत ना है अॻिते वधी करे मस्जिद नबवी शरीफ जे छित खे हिकिड़ो थंभो आहे खजीअ जो थंभो आहे उन्ही जे मथां पाण हथ रखी करे अल्लाह तबारक व तआला खे अर्ज़ करे रहिया आहिनि त मौला तो अंगूरनि खे पंहिंजी बल मां पे
ही तुझी हिकमत कुदरत आए पर तुझो हुक्म ऐं तुझी कुदरत मोहताज के न ज़माने जी होंदी आ न मकान जी होंदी आ न के शइ जी होंदी आहे जेकॾहिं सुकल थोड़ा खजी मंजा ताज़ा तू ताज़ो छुगो अंगूर जो पैदा करी तभी कुदरत वारो रब आहे तेरे कान थिया सुकल थोड़ा खजी मंजा ताज़ो ताज़ो छुगो पैदा थी करे बाहर आयो आए मौला हुसैन पंहिंजे शहजादे खे ॾिनो आहे बिना मौसम जे मुंहिंजा दोस्त उहे शयूं पहुची वयूं आहिनि हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बेशुमार करामतूं आहिनि ऐं ख़ुसूसियत सां सदन करामत सदन सखावत सदन जुर्रत सदन हर सिफ़त जो इज़हार करबला मुअल्ला में वक्तन ब वक्तन थींदो रहियो आहे सदन करामतन जे अंदर एतिरो भी आ जे बद ज़ुबानी कई आहे उन जो उते जो उते अंजाम पूरो थी वियो जे घटवत ॻाल्हायो उन जो अंजाम पूरो थी वियो हिकिड़े अची करे चई ॾिनो आहे हुसैन हाणे ॿुधा त तुंहिंजो केरु आहे साम्हूं तव्हां पाण बीठा आहियो ख़ीमत जे पोयां तव्हां ॾेई छॾियूं आहिनि अन क़रीब तव्हांजा ख़ीमा बाहन में सड़ंदा पाण जलाल में अची विया गैरत दीवारी जलाल में अची करे पाण इरशाद फरमायो असांजे ख़ीमन खे छॾे ॾे पंहिंजे ख़ीमन जो ख़ैर घुर तुंहिंजो ख़ीमो जली रहियो आहे नज़र जो कयूं त दुश्मन जो ख़ीमो बासाण जली रहियो आहे ज़ुबान मंझां जीअं कढंदा वञनि पिया तीअं पाण थींदो वञे पियो शहादत मुबारक त थी वई आहे पर मुंहिंजा दोस्त मौला हुसैन जी सखावत इनायत करामत अञा ताईं जारी ऐं सारी लगी पई आहे सिर मुबारक नेज़े जे मथां आहे तभी क़ुरान करीम जी तिलावत जारी ऐं सारी लगी पई आहे पोइ कूफे जी बाज़ार हुजे या शाम जी बाज़ार हुजे मौला हुसैन अली मक़ाम जे सिर मुबारक मंझां क़ुरान करीम जी तिलावत जारी ऐं सारी लगी पई आहे कई ईसाई विच में कई राहिब यानी कूफे का वठी करे दमिश्क ताईं केतिरा ई कोई राहिब आया केतिरा कनीसा आया केतिरा ई काफिर हुआ मौला हुसैन अली मक़ाम जे सिर मुबारक जे दीदार साड़ कलमा पढ़ंदा दौलत साड़ माला माल थींदा वया करबला मुअल्ला मंझां सदन सिर मुबारक खोली निभागे खयो आ हिन ख्याल कयो जल्दी वनी करे गवर्नर हाउस ते मां सिर पहुंचाया सभिनी का पेरा पेरा मां इनाम वठा पर रात थी चुकी हुई गवर्नर जो दरवाजो बंद हुआ वो पंहिंजो घर भी कूफे में हुआ पंहिंजे घर में सिर खणी आयो इनके खबर ही त इनजी जेका खोली जी घरवारी आ सा आले रसूल सा प्यार करण वारी आहे सिर मुबारक खे लिकाइण जे लाइ पंहिंजे रिथणे में किचन में हलियो वियो उते के महफूज़ जाइ ते सिर रखियाई घर जॾहिं अची रहियो घरवारी सुजाग थी घरवारी पुछे पई ते एतिरा ॾींहं काथे हुए ही ज़ालिम चवे पियो त के मुहिम ते वयोसि असांजे बादशाह सां हिकिड़े नऊज़ बिल्ला बग़ावत कई हुई असां उन्ही जे मुहिम में विया हुआसीं हाणे वापसि मोटी आया आहियूं घरवारी इनखे पाणी ॾिनो खाधो ॾिनो इनखे निंड अची वई हो अल्लाह जी बानी राह जो थी करे रब करीम जल जलालो जी इबादत करण वारी है पंहिंजे किचन जे अंदर वई आहे सामान खणी करे को कौरो वग़ैरह खणा वुज़ू कया जीअं जो किचन जो दरवाजो खोले अंदर वञे सॼो घर अंदर रोशन लॻो पियो आहे मुनव्वर लॻो पियो आहे खुशबू साण बहकी रहियो आहे हैरान थी वई त ही खुशबू छाजी आहे को ॾीओ बि त कोन थो भले पर नकी बत्ती ॿरी रही आहे ही के किथां किथां जी रोशनी आहे मुंहिंजा दोस्तो ॾिठई त का चीज ढकी पई आहे
उन्हें मजा खुशबू निकरी रही आ उताई रोशनी निकरी रही आए जियां जो ढक मथा जो खोले करे जो ॾिसे त हिकिड़ी सिर मुबारक आहे मुंहिंजा दोस्तो हिन इरादो सिर खे करण गला कयो आहे ओचितो ॾिठई त छित मंझा 4 औरतूं आयूं आहिनि चौधारी सिर मुबारक जे तरफ़ फिरी बीठियूं आहिनि मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी माई सगोरी हिकिड़ी बीबी सगोरी हथ विझी करे सिर मुबारक मथे खयो आहे पंहिंजे सीने सां लॻाए रही आहे पेशानी सां लॻाए रही आहे लब मुबारक चुमी रही आहे गलनि खे चुमियूं ॾेई रही आहे ऐं रोए पई त चवे पई त बच्चा हुसैन इन्ही जे लाइ कोन ॼणियो हुमाए इन्हनि ॾींहंनि ॾिसण जे लाइ कोन ॼणियो हुमाए पर रब करीम जी रज़ा ते राज़ी आहियूं रोए भी पई चुमियूं भी ॾेई रही आहे वरी बीबी साइण पई चवे त मां मूंखे ॾे उहा पई चुमियूं ॾे पंहिंजे सीने सां पई लॻाए वरी 3 पई चुमियूं ॾे वरी चौथियूं चुमियूं ॾेई चौथी चुमियूं ॾेई रही आहे हज़रत भिटई सरकार साईं पिया फरमाए त मुंह मथां जिन जा मुंह मथां जिन जा से पियूं कढन पार जे जूं जजार सब उजारे अच्छा कया खोली जी घरवारी हैरान थी बेहोश थी करे गिरी पई पुछे पई त मायूं तव्हां केर आहियो बुझाए पई त मां हुसैन जी जल जी मां हुसैन पाक जी मां जी जल साइणा बी पी चवे त मां अम्मा खातून जन्नत जी मां जी जल साइणा टी पी चवे त मां ईसा अलैहिस्सलाम जी अमड़ जी जल आहियां चौथी पी चवे त मां सभिनी इंसाननि जी मां हवा साइण आहियां मौला हुसैन अली मकाम दे दीदार जे लाइ आयूं आहियूं बहरहाल बीबी साइण सिर मुबारक के बाहर कांदो मजीद अंबर अतर लगायई सिर मुबारक के महफूज जाई ते रखी पंहिंजे मुड़स खे उथारी ते ज़ालिम ही कहिड़ो कम करे आयो आहे हुन वटि को भी जवाब न हो बीबी साइण इरशाद फरमायो तोखे महबूबन करीम जे बच्चन ते रहम कोन पियो खातून जन्नत साइण जे रोअण ते तोखे रहम कोन पियो रुगो अम्मा पाक त कान पी रोए जमीन और आसमान जी हर चीज रोई रही हुई बचड़न ते रहम कोन आयो मां भी तो साण गड रहन कान थी चाहिया बीबी साइण उता निकती जो हली वई वरी के ॾिठी कान का अल गर्ज त मौला हुसैन अली मकाम जे सिर मुबारक मजा उहे त नूर जा तजल्ला निकरी रहा हुआ जेके आसमान खां भी किरास करे रहा हुआ सुभान अल्लाह हजरत इमाम अली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जिन पंहिंजी सूरत में पंहिंजी सीरत में पंहिंजी सखावत में पंहिंजी इनायत में अल्लाह जल जलालू बेमिसल बेमिसाल बनाए छॾियो आहे 1400 साल गुज़री विया पर मौला
हुसैन जी मोहब्बत सागी मोमिनन जे सीनन जे अंदर मौजूद आहे। जॾहिं बि हुननि जी मोहब्बत जो ज़िक्र थो अचे अखियूं रोअन थियूं, दिल रोई रही आहे। उन्ही जी मोहब्बत में रुगो तो मां न रुनो आ, खुद मदीने वारे घोट भी रुनो आहे। जिब्रील अलैहिस्सलाम रुनो, आसमान रुनो आ, जमीन रुनी आहे। इहो रुअण भी प्यार आ, शफ़क़त मोहब्बत जी निशानी आ। पर पाण खे कुटको ॾियण न, पिटण न, बेसब्री करण न, रुअण रहमत आहे। मुंहिंजो अक़ीदो आ जे अख मंझा मोहब्बत सां मौला हुसैन जी मोहब्बत में ॻोढ़ो ॻड़ी भी आयो, इंशाअल्लाह तबारक व तआला उहा अख जहन्नम में कान सड़दी। उहा अख महबूब मदीने वारे घोट जो दीदार कंदी, जन्नत में रब्बुल आलमीन जो दीदार। अल्लाह सही संदन मोहब्बत नसीब करे। आमीन चो दोस्तों, बुलंद आवाज से आमीन चो। मजहर मंजर दिसी हुसैन जो, अरदो समारो नो थे, सारो जहारो नो थे, खुद कर बलारो नो थे। ओ मंजर दिसी हुसैन जो, अरदो समारो थे, सारो जहारो नो थे, खुद कर बलारो नो थे। ओ मंजर हुसैन जो, सिज चंद्र अर्श कुर्सी, लोहो कलम न क्या थे। सिज चंद्र अर्श कुर्सी, लोहो कलम न क्या थे। मोमिन बिकियन रोए, मोमिन बिकियन रोए, मुश्किल उशारो नो थे, मंजर दिसी हुसैन जो, नहरे फुरात जो जदा थी बंद पानी व्यो हो। नहरे फुरात जो जदा थी बंद पानी व्यो हो। मच्छियों पखी आई खुद, पखी आई खुद, आबे दरियारो नो थे, सारो जहारो नो थे, खुद कर बलारो नो थे। मंजर दिसी हुसैन जो, हुसैन जो, आदम खलील अहमद, आदम खलील अहमद, विहड़ शरीफ में जो, विहड़ शरीफ में जो, सुबह मसारो नो थे, सारो जहां रोनो थे, खुद कर बला रोनो थे। तर दिसी हुसैन जो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, हथ मथे करे झूमी। नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, शान
दरबार आली अबीहर शरीफ हजरत इमाम अली मकाम रजी अल्लाह तआला अन्हु जिनजी सीरत पाक असा के दर्स दई रही आहे त ए हुसैन अली मकाम सा मोहब्बत करण वारो उन्हनि सां अकीदत रखण वारो बोला हुसैन पाक जो महफिलूं मजलिसूं सिंगारणी आबाद करण वारो जेकॾहिं हुसैन तव्हां खे याद आहे सिर्फ हुसैन न बल्कि हुसैनियत खे भी याद कयो हुसैन शख्स आहे हुसैनियत उन्हीं जो